तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, जीअं तव्हांखे सूरत हाल ॿुधाई हारून गोपांग बदीन जे हवाले सां हाणे ज़िक्र कंदासीं ठटे जे हवाले सां, जॾहिं त सिंध में बरसात मुतासिर ज़िलनि में बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दौरो कयो वियो आहे, पर मुतासिरनि जा अञा घटिजी न आहिनि सघिया। महबूब ब्रोही वीडियो लिंक जे असां सां गॾु मौजूदु आहे। महबूब ब्रोही, ॿुधाइजो ठटे जी छा सूरत हाल आहे? जी, ठटे ज़िले अंदर जेके वो बरसात जो तबाहकारियूं आहिनि, बरसात खे 2 हफ़्ता गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं बरसात मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। ख़ासि तौर ते ठटे ज़िले जा 4 तालुका जेके 4 ई तालुका सख़्तु मुतासिर थियल आहिनि। ठटो, मीरपुर साकरो, केटी बंदर ऐं घोड़ाबारी, उन्हनि मां साहिली पट्टी वारा इलाइक़ा वधीक मुतासिर आहिनि। उतां जे मुतासिर इलाइक़नि जा रहवासी पंहिंजे मदद पाण तहत कोहिस्तानी इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल थिया आहिनि। उन्हनि मां 50% खां वधीक माण्हू पंहिंजे मदद पाण तहत कोहिस्तानी इलाइक़नि आया विया आहिनि। बाक़ी जेके माण्हू आहिनि, कोहिस्तान खां बाक़ी रहियल जेके माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ॻोठनि में ज़मीन जिते पाणी हेठि आयल आहिनि, उहे ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि, उहे पाण मथां जहिड़े इलाइक़नि में मजबूरी ज़िंदगी गुज़ारीनि पिया। मच्छर ऐं गंदगी वधी वञण जे करे बीमारी में मुब्तला थियण लॻा आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया पारां ख़ासि तौर ते सरकारी सित ते उन्हनि जी का बि सहायता न कई वई आहे। एसिताईं जो उन्हनि खे टेंट, तबू, अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं फ़राहम न कयूं वयूं आहिनि। ऐं मच्छर मार फुआरो जेकॾहिं कयो वियो आहे त कुझु इलाइक़नि में कयो वियो आहे। ख़ासि इलाइक़ा जेके मुतासिर आहिनि, मीरपुर साकरो जे साहिली पट्टी वारा इलाइक़ा, बंबोर किरी खां वींदे केटी बंदर ताईं इलाइक़ा मुतासिर आहिनि ऐं माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। साॻी सूरत शहरी इलाइक़नि जी आहे। जेकॾहिं ठटे शहर जो ज़िक्र करियूं त शहर जे आसपास वारा हेठाई इलाइक़ा, जंहिंमें बुखारी माले वारा इलाइक़ा, अगर माले वारा इलाइक़ा, बटवाड़े माले वारा इलाइक़ा, उहे अञा ताईं पाणी हेठि आयल आहिनि। उतां पाणी निकाल नथी सघियो आहे। मीरपुर साकरो शहरी इलाइक़ा, केतिरा ई ऑफिसूं ख़ुदि मीरपुर साकरो हुजे या ठटो हुजे, उन्हनि जा जेके आबपाशी खाते जी ऑफिस आहे, इरिगेशन कॉलोनी आहे, नादरा ऑफिस आहे, उहे अञा ताईं पाणी में ॿुॾल आहिनि। बरसाती इलाइक़नि मां जितां बरसाती पाणी निकाल नथी सघियो आहे, उते इलाइक़े वासियुनि जा अंज वधी विया आहिनि, छाकाणि जो उन्हनि जी अञा ताईं इमदादी सहायता न कई वई आहे, जंहिं करे बेयारो मददगार बणियल आहिनि। कोहिस्तान में जेकॾहिं जुगशाही, मालमाड़ी, जमपीर या साडोरो, मुरादाबाद वारनि इलाइक़नि में जेके माण्हू मालवत माण्हू मुंतक़िल थिया आहिनि, उते चौपाई माल में वबाई बीमारियूं फैलजणु शुरू कयो आहे। माण्हू बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि तरसियल आहिनि। हाणे उन्हनि जो चौपायो माल, उन्हनि जो चवण आहे, इलाइक़े वासी शिकायतूं कंदा ॿुधाइनि था त उन्हनि जो चौपायो माल वबाई बीमारियुनि जो शिकार थी मरण लॻो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शिकायतूं अचनि पियूं। उन भाॻे जो चवण आहे त मेयूं आहिनि, उन्हनि जा गऊं आहिनि, या रिढूं आहिनि, या बकरियूं आहिनि, उहे मरण लॻा आहिनि। पर उन हवाले सां कोई इंतिज़ामिया या लाॻापियल चौपाई माल वारे खाते जेको आहे को तरफ़ न आहे वरितो, जंहिं करे उहे ॾुखे अज़ाब में आहिनि। हिकु तरफ़ बरसाती तबाहकारियूं, ॿिए तरफ़ जेके वबाई बीमारियूं चौपाई माल में फैलजणु लॻियूं आहिनि। फसलुनि जे हवाले सां बि अञा ताईं को कातो न आहे लॻाए वियो। वधीक जेको फसलुनि जो नुक़सानु थियो आहे, ख़ासि तौर ते सारियाल फसल, उहो तबाह थियो आहे। वॾे अंग में लखे एकड़ ज़मीन जेका आहे उहो मुतासिर थियो आहे, पर उन हवाले सां अञा ताईं कातो लॻाइण लाइ ज़िले इंतिज़ामिया को तारुफ़ न आहे वरितो। जी, अच्छा महबूब ब्रोही, ॿुधाइजो त जीअं मां ॿुधायो त पंहिंजी मदद पाण तहत जेके आहिनि ॻोठाणा ऐं जेके मुतासिरीन आहिनि पाण मसइला हल कनि पिया, छा इंतिज़ामिया हिन समूरी सूरत हाल में को इनपुट विझे पई, किथे मौजूदु आहे ग्राउंड्स ते, या हुकूमती दावाऊं सिर्फ़ु दावाऊं ई आहिनि? जी, हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया जूं दावाऊं सिर्फ़ु दावाउनि ताईं आहिनि, या शहरी इलाइक़ा आहिनि, उन्हनि में का एकड़ वेकड़ जेका मशीनरी आहे या इंतिज़ामिया जी उहा नज़र अचे थी। पर बराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, साहिली पट्टी वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में का इंतिज़ामिया जी मूवमेंट न आहे। ऐं पाणी निकाल करण लाइ जिते तहरीक इंतिज़ामिया नथी वठे, उते माण्हुनि खे जेको आहे खाद खुराक, उन खां वधीक माण्हुनि जी जेका शिकायत आहे, उन्हनि खे राश लाइ जिते उहे मथां इलाइक़नि में रहिया आहिनि, त उते उन्हनि खे टेंट, तबू, पीअण जो साफ़ पाणी, छाकाणि जो पीअण जो साफ़ पाणी बि ख़राब थी वियो आहे। जेकॾहिं उन्हनि खे पीअण जो साफ़ पाणी मैसर न आहे, इमदादी सामान उन्हनि खे नथो ॾिनो वञे, पर उन्हनि खे रहाइश लाइ तंबू, टेंट, इन क़िस्म जूं सहूलियतूं इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी उन हवाले सां का इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थिए थी, DC ठटो सां या लाॻापियल इंतिज़ामिया सां। उन्हनि जो चवणु आहे त सर्वे कई पई वञे, सिर्फ़ु सर्वे जूं ख़बरूं हलनि पियूं, पर अञा ताईं न सर्वे करे काथो लॻायो वियो आहे, न मुतासिरनि जे हवाले सां कंहिं क़िस्म जो को मैकेनिज़म ठाहियो वियो आहे त मुतासिर जेके फौरी तौर ते हिकिड़ा उहे माण्हू जेके सख़्तु मुतासिर आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते रिलीफ जी ज़रूरत आहे। उन हवाले सां रिलीफ जो कमु शुरू न आहे थी सघियो, उन्हनि खे इमदादी सहायता न थी सघी आहे। ॿियो जेको माण्हुनि जो जानी माली नुक़सानु थियो आहे, या ख़ासि तौर ते फसलुनि खे नुक़सानु पहुतो आहे, चौपायो माल माण्हुनि जो मरण लॻो आहे, उन हवाले सां बि कंहिं बि क़िस्म जी इंतिज़ामिया जेको आहे सरगर्मियूं नज़र न पियूं अचनि। जी, महिरबानी महबूब ब्रोही। नाज़रीन, महबूब ब्रोही ठटे जे हवाले सां सूरत हाल खां आगाह कयो।
महबूब गुरु इहो बि चयो आहे त ॻोठाणा जेके आहिनि जिते बरसाती पाणी सबबु